प्राइवेट खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं रोड़ीअ खां। GUI तरफ़ां कबीला दहशतगर्द कबीलनि जहिड़नि जे ख़ात्मे लाइ मुसलसल कोशिशूं जारी आहिनि। अॼु दुबर में जागीरान बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में विच में हलंदड़ तकरार खे ख़तमु करण लाइ मेड़ में काफ़िलो ॿिन्ही धुरियुनि ॾांहुं वियो। काफ़िले में सियासी, समाजी, सहाफ़ी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम जा शिरकत कई। बिरादरीअ जी ॿिन्ही धुरियुनि में GUI खे ज़बरदस्त मोट मिली ऐं वधीक चयो वियो त इंशाअल्लाह 2-3 ॾींहंनि में तव्हांखे तारीख़ जो आगाज़ पिणु कयो वेंदो। वधीक ख़ैर जी दुआ घुरी वई। हम ये कहते हैं कि आज का जो हमारा ये अमन काफ़िला जागीरानी बिरादरी के दो गुरुओं में आपस में काफ़ी टाइम से जो मसला उनका चल रहा है, जिसमें बेगुनाह 19 से 20 बंदे जो हैं वो नौजवान वो मारे गए हैं और 40 से ज़्यादा बंदे जो हैं ज़ख्मी हुए हैं और करोड़ों रुपये का जो है वो नुकसान हुआ है सिर्फ एक भैंस की चोरी पे। हम ये कहते हैं कि जागीरानी बिरादरी को अपील करते हैं कि अल्लाह रसूल को मानो, भाई आपस में भाई हो, एक दूसरे का खून वो जो है नहीं बहाएं और मेहरबानी करके ये जो भी काफ़िला आया है आज दोनों फरीकों ने जो है काफ़िले को भरपूर उसको आजियाँ की है और वोट दी है। इंशाल्लाह जो है हमें बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां जागीरानी बिरादरी जे ॿिनि पाड़नि जे विच में जेको तकरार शुरू थियो आहे उन तकरार जे तस्फीअ जे लाइ अल्लाह जो नालो वठी उलमा इकराम सभु जी तादाद में उलमा वठी करे मिंथ मेड़ खणी करे आया हूँ। ॿिन्ही धुरियुनि वटि विया हूँ। ॿिन्ही धुरियुनि असांखे तमामु उमेद अफ़ज़ा वरंदी ॾिनी आहे। कुझु ॻाल्हियूं जेके असांखे अॻिलनि ॾींहंनि में धुरियुनि सां राब्तो करे मज़ीद जानियूं बचनि, ॿाहिरनि जी पाण में भाइपी मोहबत उहा बरक़रार रहे, इहा ई सॼी इंसानियत जी कामयाबी आहे। असां इन जे लाइ निकिता आहियूं। उमेद आहे त इंशाअल्लाह असां हिनखे कामयाबु वेंदासीं।